चिराग हिते अॻु था वठी वञूं, हितां थोरा ज़रूरु लॻंदो। जीअं गुज़रियो सीने में गोली परऊं करे छॾी। अका साईं गोली असां उबासी बि न ॾे। अहिड़ो कमु कजांइसि ॼायो ई न। शायद तव्हांखे ख़बर न आहे त मारण वारे खां यारण वारो वेठो हूंदो आहे ऐं जेको ॿिए लाइ खॾ घुटींदो आहे ज़रख़ान, उहो उन में पाण किरंदो आहे पाण। अदा तूं ठीकु आहीं? गोली चम्मा पार थी गई है, मेरी खैर है। तू दुश्मन सामो कर, मता को नुकसान न दे वजह। ठीकु आहे साईं, हाँ ॾिसां थो हिन सुराब खे अॼु तव्हां कहिड़ो बचे बचो त आख़िरी ॾींहुं अथई। शेर बहादुर जी अदा कहता है छड़ तजमा हिननि खे पूरो करे छॾींदो। न अदा साईं अहिड़ो न आहे करणो, न ना शेर बहादुर ना, हींअर ई छोड़ो असांखे नुक़सान ॾेई विझंदो। अॼु सुराब हितां बची न निकिरे। छो जो मां ज़ख़्मी आहियां। ज़ख़्मी शेर ते किथड़ ई हमलो कंदो आहे। फिलहाल हितां निकिर, ठीकु थियुसि पोइ न सुराब खे ॾिसी वठंदासीं। न अदा अॼु हीअं मैदान छॾियोसीं त माण्हू असांखे ॿाहिरि चवंदा। शेर बहादुर माण्हुनि जी ॻाल्हि खां बहितर आहे पंहिंजी जान बचायूं। निकिर निकिरण जी कर उतर। जेसिताईं मां शहर बानू जे कातिलनि खे नथो मारियां, तेसिताईं हर लोफर मुंहिंजे लाइ ओतिरो ई ॾोही आहे जेतिरो तव्हीं आहियो। हिननि ज़ालिमनि असां सां ॾाढा ज़ुल्म कया आहिनि। हिन ज़ालिमनि ऐं जाबरनि असांजे वजूद ते टुटल तारे जियां करे छॾियो अथसि। वाकई हनी तोसां ऐं तुंहिंजे ख़ानदान सां ॾाढो ज़ुल्म थियल आहे। हनी हिकु औरत ज़ात थी करे उन्हनि ज़ालिमनि सां टक्कर खाधो आहे। न त उन्हनि ज़ालिमनि राजभाग ऐं कोहिस्तान जे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, वीरान करे छॾियो आहे हिन कोहिस्तान खे उन्हनि। रहने ए मेरी छे साखापति तो दिल जाए खनानी हाणे कोहिस्तान भी खुशहाल हूंदो तो ताकू भी आबाद थींदियूं। ॾिस जाए तूं अञा के माण्हू आहिनि जेके कोहिस्तान जे वाग धड़िन जे कैद में कैद आहिनि, आनी कैद आहिनि। तूं चवण छा थो चाहीं? मां सम्झी न सघसि। अनी तूं त घर में वेठी हूंदी आहीं, घर खां ॿाहिरि निकिर न त पोइ तोखे ख़बर पवंदी त ये ॿई भाइर, ये ॿई थोलक ग़रीबनि जे मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए वेठा आहिनि, ज़ुल्म जी पठी चाढ़े वेठा आहिनि। ये ॿई भाइर ज़रख़ान ऐं शेर बहादुर, ये ॿई भाइर। उन्हनि चाची नेमत ते भी ज़ुल्म कयो आहे, उहो त तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं आहे न। उहा ॻाल्हि त ढकियल छुपियल न आहे न। हुननि ग़रीबनि खे बि बख़्श कोन कयो अथसि। शेर बहादुर ऐं ज़रख़ान जे ज़ुल्मनि जी जेकॾहिं कहाणी ॿुधंदीअ न तुंहिंजो हाउ ॾरी पवंदो। उन्हनि चाची नेमत ऐं उनजी धीअ सां जेके न उनजी धीअ सां ज़ुल्म कया आहिनि, हनी
मां उहे तोखे नथो ॿुधाए सघां। जे तोखे ॿुधाईंदुमि न तूं हिन महिल जो महिल हथियार हथ में खणी ॿाहिरि निकिरंदीअ। जेकॾहिं हुननि ॿिन्हिनि भाइरनि ग़रीबनि खे तड़पायो आहे त हुननि खे बि कोन छॾिबो। तूं हाणे कुझु बि न कंदी आनी। घर जी चावट बि तोखे ॿाहिरि न आहे टपणी। जेको कुझु करणो आहे मूंखे करणो आहे। हनी सभ खां पहिरीं सौराब खे आदत ॾियणी आहे, उनखे सम्झाइणो आहे जेको शेरबानू जे करे ॾाढो परेशान आहे। पोइ जॾहिं न असां सौराब खे आदत ॾिनीसीं, उनखे सम्झायोसीं, उन मां उहो ख़ौफ़ ख़तम कयोसीं, इहे सम्झ त असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदासीं। इन्हीअ शेर बहादुर ऐं उनजे थोलक भाउ ज़रख़ान खे बि ॾिसी वठंदासीं। केॾा वेंदा इहे थोलक? ए मयरी छे तो बेदा मां बेदा। मां इहा वाइदा पूरा नथी करे सघां। मां उनखे कीअं ॿुधायां? मां त अञा ताईं मुरीद खे विसारियो ई कोन्हे। अञा उनखे इंतज़ारु करिणो पवंदो, छो त मां अञा ताईं मुरीद खे विसारे न सघी आहियां। छा ॿुधाए जमाल पुट, मूं ते ज़ालिमनि ज़ुल्म जा अंबार किराए छॾिया आहिनि। चाची नेमत मूंखे ॿुधाए केरु हो उहो ज़ालिम जंहिं तो ते ज़ुल्म जा अंबार किराया आहिनि? मूंखे सिर्फ़ उनजो नालो ॿुधाए। छा ॿुधाए जमाल पुट, ख़ुदा मुंहिंजी अखियूं पहिरीं चोर कढी छॾियूं जो मां पंहिंजी न्याणीअ जो मथो उघाड़ो ॾिसी सघियसि। चाची, छा तूं हुन कातिल खे सुञाणे सघंदीअ जंहिं तुंहिंजी न्याणी शहरबानो ऐं सौराब ख़ान ते ज़ुल्म कयो? मां हुननि जी शिकिल त कोन ॾिसी सघियसि, पर जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं ईंदा न त मां हुननि खे ज़रूरु सुञाणे वठंदसि। जमाल ख़ान, ईअं त मुजरम खे सुञाणणु ॾाढो मुश्किल आहे। मूं त चाचे खे इलाही सम्झायो आहे त ईअं मुजरम खे सुञाणे न सघंदासीं। सौराब ख़ान, मुश्किल ओस ताईं आहे जेसि ताईं मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां, न त हेसि ताईं मुंहिंजी अदालत जो इंसाफ़ मुजरम जी तक़दीर जो फ़ैसिलो करे छॾे हा ऐं मुजरिम पंहिंजी सज़ा भोगे चुके हा। मूंखे ख़बर आहे जमाल ख़ान, अॼु जेकॾहिं सॼो कोहिस्तान सुख जी निंड सुम्हे थो ऐं तुंहिंजी हिम्मत ऐं इंसाफ़ जे करे, छो जो तुंहिंजो इंसाफ़ जमाल ख़ान ॾींहुं ऐं राति, हा जमाल ख़ान, ॾींहुं ऐं राति जाॻंदो रहंदो आहे। सौराब ख़ान, चाची नेमत, उम्मीद रखो, ये समझो त ही ॾोह हिन कोहिस्तान में आख़िरी ॾोह हूंदो। मुजरिमनि खे ॻोल्हण में चाची नेमत ऐं सौराब ख़ान, मां तव्हां सां वाइदो थो कयां त मुजरिमनि खे ॻोल्हण में का बि कसर कोन छॾींदुसि। मां तव्हां ॿिन्ही सां वाइदो थो कयां, सौराब ख़ान ऐं चाची नेमत, मुजरिमनि खे ॻोल्हण में मां का बि कसर कोन छॾींदुसि। उहे ज़ालिम पंहिंजे अंजाम ताईं ज़रूर पहुचंदा। शेर बहादुर खान, जेकॾहिं छॾो न थिया कुल तरीनी कुर्बानों खे हुन दुनिया में पहुचाए छॾिया। अदा साईं, पर हिन हाल में सौराब ऐं जमाल सां जंग जोड़े सघूं था ऐं न ई हुननि जे दिलि में जॻह पैदा करे सघूं था।
बेहतरी आहे त मुंहिंजी ॻाल्हि मञो त हाली सरदार जा पेर जेतिरो वक़्तु कारीहर नांग ज़िंदा हूंदो आहे न, दुश्मन जे अॻियां कर खणी बीहंदो आहे। नांग जी दहशत हमेशा हुनजे ज़हर सां हूंदी आहे। जेकॾहिं हुनजो ज़हर कढी छॾियोसीं त पोइ हिकु मामूली जोगी बि हुनखे बीन सां नचाए सघे। ऐं इहो नांग पोइ अजायो फूकूं ॾींदो वठंदो आहे। जंहिंजे अंतर में अॻु में ई पाउ जा उला भरंदा हुजनि, उनजे फूकणनि सां उनजे अंतर जी बाहि बुझामदी नाहे पर पबड़ करे भड़कंदी आहे। मां वक़्त जे इंतज़ार में आहियां, कॾहिं तो वक़्तु इजाज़त ॾिए त मां पंहिंजे अंतर में लॻल बाहि खे बुझाए छॾियां। अदा साईं यादि रखजो, तव्हां वक़्त जो इंतज़ार था कयो। वक़्तु कंहिंजो बि इंतज़ार न कंदो आहे। शेर बहादुर खान, इहो वक़्तु परे नाहे। जमाल खान ऐं ज़ोराब खान जी ज़िंदगी ख़तम थी वेंदी। ज़र खान ज़ोरे ज़ोरे अल्ला ज़ोरे। हा अदा साईं, ज़रूर मिटंदो आहे, पर हुन लकीर खे ॿियो को न आउं मिटाए। अहिड़ो मिटाईंदुसि जो कोहिस्तान जे राज भाग में हुनजा किस्सा हलनि। हा बस माण्हू केरु आहे? तिखो तिखो भॼे थो वञे। सौराब, ये उहे ई माण्हू आहिनि जिन कोहिस्तान जो सुकून बर्बाद कयो आहे। इहा ॻाल्हि आहे। वच मूंसां। हीरप हेराई ऐं तको तको किॾा पियो वञे। ऐं हा चौरनि वारी बुट ॿधी दौड़ंदो थो वञी। केरु आहीं तूं? मुंहिंजे पोयां त दुश्मन आहिनि ऐं उन्हनि खां बचण लाइ लिकंदो थो वठां। अरे चुप कर, श्वास पतन। हाँ गुड़ थो वणी। तो बि कंहिं न्याणी जे इज़त जो लुटेरो आहीं। लॻे थो त को ॾोह करे भॻो आहीं। अचे ऐं हल मासी नेमत वटि। मूंखे लॻे थो त तूं ई हो कातिल आहीं जंहिंजी असीं तलाश में आहियूं। कन खोले ॿुध, अॻां पीछो जेकॾहिं तोखे मासी नेमत सुञाण खां इनकार कयो त पोइ तूं बची वेंदो। न त पोइ तुंहिंजो अलाह ई हाफ़िज़ आहे। हाणे हिनखे ही कोई माण्हू आहे जंहिं कहरबानो जो क़त्ल कयो आहे। सुञाण मासी, सुञाण हिनखे। हा इहो ई शहरबानो जो क़त्ल आहे।
न सुराब ही वो ना है उनजो मुंहुं ॿधल हुयो मां जेके बेगुनाह खे हुन मराईंदसि। ठीकु आहे मासी, जेकॾहिं ही शहर बानो जो क़ातिल नाहे त पोइ ही कंहिं ॿी नियाणीअ जो क़ातिल त ज़रूरु हूंदो। अॼु मां हिनखे जीअरो न छॾींदुसि मां हिनखे जीअरो मासी न छॾींदुसि। न पुट न सुराब न तूं ईअं न कर, तूं हिनखे छॾ वञ पुट तूं घर वञ। सुराब ही वो ना है, छॾ ॾे हिनखे पंहिंजे घर वञे। मासी 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 तूं आख़िर कॾहिं शहर बानो जे क़ातिल खे सुञाणंदी आहे मासी? मां आख़िर शहर बानो ॾे कहिड़ो मुंहुं खणी वेंदुसि? मां हुनजे रूह खे छा जवाबु ॾींदुसि मासी? त मां हुनजे क़ातिल खे बिना क़त्ल कई न हली आयो? न मासी न। ठीकु आहे त पोइ हिनखे मां जमाल जे साम्हूं पेश कंदुसि। पोइ जेकी ईंदा हुनखे ॾिठो बस मूसा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।